गाल कर बाबा तू पुछे छो तो गाल कर न अब्बा चाचे ने मुकाम ते तू वञा हां कब से खोर कब तो जमायो वे चाची अब मुझो मां तो चवा मरी विया चवन था भली मरी वञे सब जा मरंदा आहिनि पोइ हित पूर्ण असां जी ते जागीरा तुंहिंजो पीउ कहिड़ी जागीर छॾे वियो उते वञी पूरेस न कुझु अब्बा ओमा बाबे साईं जुमा वसियतूं कान पूरियूं कंदुमि ना कुझु मूंसां क़ुरान जो कसम थी अखिन नूर जो हे भट्टारी जो कसम अबे जो वसियतूं मां कान मवाली माण्हू पूरियूं कया बाबा ॻाल्हि ॿुध न माण्हू चवंदो आहे त मरण वारे जी वसियत माण्हू कीअं बि करे पूरी करे पर मूंखे ॿुधा त सही त तुंहिंजे पीउ मरण खां अॻु तोखे वसियत कई कहिड़ी आहे अबे वसियत कई मां मरी वञा न पोइ मूंखे गरम पाणी सां वेचारजांइ थधे पाणी सां मता मां पुछियोमांसि मूंखे चई नूर भट्टारे जो कसम अल्लाह जो कसम माइट मूंखे चई त मतां मां मरी वञा पोइ मुकाम ॾे खणी हलो पोइ लेस ऐं ज़ुकाम ऐं खंघ थिए पोइ मलाइक मूंखे जुता हणंदा ॿी त वसियत न कई तोखे अञा कई छा चई नूर मिर्च जो कसम कई चई मां जेॾी महिल मरी वञा न अरे बोल कर मूंखे न रेशम जे बाज़ार में वठी वञजांइ उतां जूं मायूं आहिनि न भाकुर विझी ऐं पार कटंदियूं आहिनि पोइ वञा त उहो ई कबर ॾे थो पर इंजॉय कंदो वञा भला बस या अञा बि तुंहिंजे पीउ खां वसियत कई नूर मिठे जो कसम अरे अख कर दे मुझी परे खो गेल हाल जुगल चई जेड़ी माल मुखे कब्र में अंदर विजी मथा बंच कंदो न पोए मथा वडो हिकड़ो सोराख करे छॾजांइ अरे कब्र मथा सोराख छो पुछो बाजी पो छा चई ॻाल्हि हाणे छॾ पुछण ॻाल्हि पुछो मां चयोमांसि अब्बा हेॾो वॾो ज़ुल्म छो कराई कब्र में तोखे पूरे अब्बा मथां जो सोराख कयईं छो ख़बर थी छा चई नूर मिठे जो कसम चई अब्बा असां हिते इर्सन जा हिरियलूं मवाली उते वञूं 62 जो जान ऐं मरी वञा त पोइ 62 में सड़ी वञा मां चयोमांसि अब्बा पोइ हा बाबा मथां ईंदी छपींदो सांस छपींदो ॾाढो वक़्तु सुकून सां गुज़रंदो ऐं जे मींहुं थियो वसियत पोइ ओ माइट मिठा तू केॾो त चयो आहे चयोमांसि छा चई पिट लॻायल कर छा चई तोखे मूंखे चई मवाली पोइ छा मींहुं वसी पवंदो न हेठि वांगुरु ॾेई सुम्ही पवंदो सांस